कमेटी माली बहरान जो शिकार है या फंड्स में घपला हया विया आहिनि। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अशोक कुमार तरफां रीजनल डायरेक्टर के खत लिखियो वियो आहे। सूरत हाल खां आगाह कयो वियो आहे। म्यूनिसिपल कमेटी वटि पैसा नाहिनि, रुगो पघारनि जे मद में 3 करोड़ 33 लख रुपया घुर्बल आहिनि। खत जो मतन बि अव्हांखे ॿुधायूं पिया। सिंझोरो म्यूनिसिपल कमेटी माली बहरान जो शिकार है या फंड्स में घपला हया विया आहिनि। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अशोक कुमार तरफां रीजनल डायरेक्टर के खत लिखी सूरत हाल खां आगाह कयो वियो आहे। खत जो मतन अव्हांखे ॿुधायूं पिया। खत में चयो वियो आहे त म्यूनिसिपल कमेटी वटि पैसा नाहिनि, रुगो पघारनि जे मद में 3 करोड़ 33 लख रुपया घुर्बल आहिनि। सिंझोरो म्यूनिसिपल कमेटी माली बहरान जो शिकार है या फंड्स में घपला हया विया आहिनि। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अशोक कुमार रीजनल डायरेक्टर के खत लिखी सूरत हाल खां आगाह कयो आहे। चयो वियो आहे त म्यूनिसिपल कमेटी वटि पैसा नाहिनि, रुगो पघारनि जे मद में 3 करोड़ 33 लख रुपया घुर्बल आहिनि। सिंझोरो मां वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लिगारी खां। अनीस, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी महताब, म्यूनिसिपल कमेटी सिंझोरो माली बहरान जो शिकार थी वई आहे ऐं उन जे पघारनि जी जेको मद आहे उनमें शार्टफॉल वधी 3 करोड़ 33 लख रुपया थी वियो आहे। एडो इंशाफ म्यूनिसिपल कमेटी सिंझोरो जे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अशोक कुमार तरफां रीजनल डायरेक्टर लोकल बॉडीज शहीद बेनजीराबाद के ऑफिशियल लेटर लिखी कयो वियो आहे। सीएमओ सिंझोरो लेटर में जणायो आहे त जुलाई 2017 खां फरवरी 2021 ताईं 3 सालनि ऐं 8 महीननि दौरान म्यूनिसिपल कमेटी के मिलंदड़ ओजीटी शेयर में मजमूई पघारनि में मुसलसल शार्टफॉल अची रहियो आहे। सीएमओ सिंझोरो पंहिंजे लेटर सां गॾु प्रोफार्मा में इहो बि जणायो आहे त म्यूनिसिपल कमेटी सिंझोरे जे मुलाज़िमनि जी 51,63,147 रुपया आहे, जॾहिं त मकानी खाते तरफ़ां असांखे पघारनि जी मद में सिर्फ़ु 44,93,000 मिलनि था, जंहिं करे गुज़िरियल 44 महीननि में पघारनि जी मद में शार्टफॉल वधी 3 करोड़ 33 लख 98,816 रुपया थी वियो आहे। मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त माज़ी जी शाहूकार ख़ुशहाल ऐं ख़ुदकफ़ील सिरजंदड़ म्यूनिसिपल कमेटी सिंझोरो नए मकानी निज़ाम खां पोइ माली बहरान जो शिकार आहे ऐं 5 सालनि में वार्डनि अंदरि को बि तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। गुंजाइश खां वधीक भर्ती थियल मुलाज़िमनि जे करे 3 वार्डनि जे तरक़ी लाइ ईंदड़ 15 लख मुलाज़िमनि जी पेंशन ऐं ग्रेजुएटी ऐं यूटिलिटी बिल में अदा कया वञनि था। गुज़िरियल 5 सालनि में म्यूनिसिपल कमेटी रोज़ाना जे बुनियाद ते सफ़ाई, नालियुनि जी खाटी, गाॾियुनि ऐं ट्रैक्टरनि जी मरम्मत ऐं बहाली खां सवाइ इलाइक़े में को बि तरक़ियाती कमु न कराए सघी आहे। जी महताब, थोरो अपडेट कजो। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अशोक कुमार जेको ख़त लिखियो आहे रीजनल डायरेक्टर खे सूरत हाल खां आगाह कयो आहे, उन जो को रिस्पॉन्स, को जवाब मिलियो आहे उनखे? जी अञा ताईं महताब मकानी खाते तरफ़ां, उनजे डायरेक्टर तरफ़ां या मथां सेक्रेटरी तरफ़ां को बि रिस्पॉन्स न मिलियो आहे। हीउ त जेको शार्टफॉल आहे मूं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो सिर्फ़ु फरवरी 1921 ताईं आहे। बाक़ी जेके 11 महीना आहिनि उन्हनि जो शार्टफॉल अलॻि आहे, उनजी त अञा ताईं ऑडिट बि न थी सघी आहे त उहो केतिरो वञी थींदो। त इहो हिसाब किताब जेकॾहिं कजे त 4 करोड़ खां मथे टुटी वेंदो। ऐं ख़त में जेको चयो वियो आहे त म्यूनिसिपल कमेटी वटि पैसा न आहिनि, रुगो पघारनि जे मद में 3 करोड़ 33 लख रुपया घुर्बल आहिनि, त इहे केतिरनि महीननि जूं पघारूं रहियल आहिनि मुलाज़िमनि जूं? महताब थिए छा थो जो जेका ओजीटी जेको शेयर अचे थो 64 लख रुपया, उन मां ही जेका पघारूं कनि था, ओजीटी शेयर में 15 लख रुपया वार्डनि जी सफ़ाई ऐं उनजी बहितरी ऐं तरक़ियाती कमनि लाइ बचनि था। पर उहा 15 लख बि जेका आहे मुलाज़िमनि जी जेका आहे उहा पघार कई वञे थी, पेंशनर खे पेंशन अदागी कई वञे थी ऐं यूटिलिटी बिल में जमा कराया वञनि था। उन हवाले सां इहो जेको 15 लख रुपया जेके तरक़ियाती कमनि ते ख़र्च थियणा आहिनि, इहे 15 लख रुपया जेके आहिनि उहे पघारनि जी मद में ॾिना वञनि था। इहो ई शार्टफॉल आहे जेको गुज़िरियल 44 महीननि खां वठी इहो लाॻीतो हलंदो पियो अचे। ठीकु आहे अनीस लिगारी, महिरबानी अव्हांजी अपडेट करण जे लाइ। सिंझोरो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अनीस लिगारी वधीक तफ़सील ॾिनो। नाज़रीन, सिंझोरो म्यूनिसिपल कमेटी माली बहरान जो शिकार थी वई आहे। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अशोक कुमार तरफां रीजनल डायरेक्टर खे ख़त लिखी सूरत हाल खां आगाह कयो वियो आहे।